दोस्तों, मैं ज़ारा। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं कुलसूम। स्वागत तो करो हमारा। तेरे सां हाज़िर न्यू वीडियो संगे के लाइफ फनी थियण वारी आ। मैं तेरे बाप को मत सिखा। उम्मीद है तव्हांखे पसंद अगर अचे तव्हांखे पसंद अचे तो असां चैनल खे सब्सक्राइब करना, बेल आइकन प्रेस करना ताकि असांजी हर न्यू वीडियो तव्हांखे टाइम सां मिलंदी रहे। त इन सां गॾु ई असां जंहिंजी वीडियो रखणो उन्हनि जो नालो आहे अली गुलमला, यानी कि अली गुलमला। अली गुलमला मासी चपरा। मासी अदा चपरा अली गुलमला जो वीडियो खणण वारा आहियूं। उम्मीद आहे तव्हांखे पसंदि ईंदी, छो कि हुननि जी हूंदी फनी आहे, असांखे त कुझु चवण जी ज़रूरत ई कोन्हे। उन्हनि जो को तारीफ़ कराइण जी ज़रूरत कोन्हे, उहो तूं ई मशहूरु आहे। असांजे सिंध जो मतिलबु खज़ानो चइजे न, खज़ानो आहे। त पोइ बसि ज़्यादा तव्हांजो टाइम कोन था वठूं ऐं वीडियो स्टार्ट था कयूं। हलिया बा हलिया तोखे त बा हिकिड़ी ॻाल्हि ॿुधे, असां थोरो इज़त वारा माण्हू, थोरो माण्हू इन शइ जो पंहिंजो इज़त सां थोरो ॿाहिरि हलूं था न त माण्हू सां न ॻाल्हाइबो आहे। मुड़ुसु आहे न, मां मुड़ुस जे साम्हूं ॿिए सां ॻाल्हाईंदो त ग़लति। तूं अजायो तो छक करे। असांजे ॻोठ जो छोकिरो मां सां गॾु पढ़ियो आहे। सॼी ज़िंदगी नंढा वॾा गॾु थियासीं, रांदियूं खेॾंदासीं पलाल जे ॿिॾनि ते चढ़ी करे। तूं घणो पढ़ियल आहे? बसि एतिरो मूंखे रुॻो ॿुधायो, तूं हो जो पढ़ियो आहे त तूं कोड़ो MA कयो आहे छा? 5 दर्जा बि त पढ़ियसि न। पर हेतिरी तोखे माना छोकिरो यादि आहे हेतिरो 5 दर्जे में? पोइ ॻोठ जो हो न पलाल जे ॿिॾनि ते खेॾंदासीं, हिन ॿिॾ त हुन ॿिॾ ते, हिन ॿिॾ त हुन ॿिॾ ते टप ॾींदा हुआसीं, टप। बहरहाल जानी जो त सभु कुझु भलो आहे। इहो त तुंहिंजो हर शइ भलो आहे, पर मुड़ुसु जॾहिं हले थो पोइ ॿिए सां न ॻाल्हाइबो आहे। शहर में माण्हू वञे थो, इहो असांजो इज़त जो आहे, सकाफ़त जो मसइलो आहे। छाजी तुंहिंजी एॾी इज़त आहे? भला ॻोठ जो माण्हू मिले त हुन सां बसि हाणे मां इहो तइ करे छॾियो आहे। अदा ख़ुदनि जी अदा हे पंहिंजो भाॼाई खे वठी करे ॿाहिरि पंहिंजो मौसम जो चकर बि हणाए त परियो जेको आहे न, इहो होटल खुलियो थी, तुंहिंजी मानी बि ताज़ो खाराए अचेसि। ठीकु आहे न? ठीकु आहे, त भली जा चए थो त मां खणी वठी वञासि त भाॼाई खे। मां ख़ुदि सां कोन वेंदसि। ॿुधई, मां- मुंहिंजो ख़ुदि सां वास्तो न आहे। छो हर ॻाल्हि ख़ुदि छो? हाणे जहिड़ो मुंहिंजो भाउ तहिड़ो तुंहिंजो भाउ न, मूंखे थोरो कमु आहे न। मां थोरो मां त चवंदे बागो अलाए ईअं न चवंदा त जहिड़ो मुंहिंजो तुंहिंजो मां मुड़ुसु तहिड़ो उहो मुड़ुसु। हिकु त भाॼाई खे ॻाल्हाइण जी फज़ीलत ई कोन्हे। कौन है ये लोग? कहाँ से आते हैं ये? भले कीअं ॻाल्हाईंदो, ॾेर भाउ थींदो आहे बाक़ी। हिकु त तोखे अलाए ॿाहिरनि जो हिसाब त पाण में कोन्हे न तव्हांजो। बहरहाल जानी तव्हां अबा इश्तिहार घुमाए पिया, बसि ॿाहिरि थोरो चकर हणी करे पोइ वरी भाॼाई खे वठी आहे पंहिंजी भेण खे, न भाउ? ठीकु है ठीकु है, बरागानी। मां करे ढबकरी जे हवाले कर दे। अकेलो ज़ैफ़ां बि सुठो न लॻंदो आहे न। केतिरा नाला आहिनि तव्हांजा, कॾहिं फज़ीलत आहे, कॾहिं फिलाणो ठीरो आहे, त माण्हू मुख़्तलिफ़ नालनि सां तव्हांखे वठनि। त प्यार में असांखे मूंखे नंढे हूंदे फज़ीलत फज़ीलत चवंदा हुआ। बसि हाणे तूं भाॻनि भरी आहे हा, न। भाॻनि भरी तूं आई आहे त असांखे भाॻ आयो न, असांखे तओ घुमियो आहे न। तूं आई आहे कुतो बि घर में कोन्हे, भाॻ लॻो अथनि घर में। अदा हिनखे घुमाए त सुभाणे असांखे न घर में बीजाए। ठीकु आहे अदा, अचे भाॼाई भाॻनि भरी। हा, घुमाए वरी ख़ुदि। हलिया भाॼाई हलिया, दर खे बंदि कंदासीं। हा, बंदि कर त रखे। खुदा ने छा आहे यो कारे दोठी ने जाल के तुंहिंजो? अरे तुम्हारी खोपड़ी में भेजा है कि भजिया? असांजो ही भाॼाई आहे, भेण आहे असांखे। काॾे ज़ाल फज़ीलत अथव, परे थी वई रस्ते खां। ज़ाल खे काॾे वठी थो वञे? ज़ाल इहो हया आहे तुंहिंजो? या तुंहिंजी गैरत आहे त भाॼाई खे चए थो ज़ाल हूंदो तुंहिंजो ॿियनि माण्हुनि धारनि माण्हुनि जा तूं मूंखे मुड़ुसु करे थो ॾे? तूं न, पर हुनजो इज़त जो इहो सुवालु आहे त डायरेक्ट चए थो ज़ाल खे हो भुली पियो न। पुछिबो आहे न बाबा। हुनखे त गैरत न, हुनखे त ख़बर न, त तूं वरी चए थो ज़ाल हूंदो तुंहिंजो। वाह इहो तुंहिंजो हया आहे? मां नथी हलां तोसां, ॿाहिरि ॾेई साड़िया मां तोसां थी शहर हलां, न हलंदमि तोसां। भाॼी हाणे अधे खे चयो भली तूं मां खे इहो न इहो न ज़ीन कावड़ हुई न। कावड़ तोखे एॾी नक ते चढ़ी वई गैरत त तूं चयो त ज़ाल हूंदी तुंहिंजी। हिन खे बि बसि हाणे अचिणो चंड निभागे खे, ख़ुदा को गर्क करे न करे त पहिरियों पुछिबो आहे त बा भेण आहे तुंहिंजी माउ आहे, तुंहिंजी छा आहे? अचण सां चए थो तुंहिंजी ज़ाल त हुन खां वधीक चंडरो त तूं आहे न। तूं चएसि आहे न त जेको भाउ जी घरारी आहे, तोखे इहो बि हया न? जंट बणा पोरा पोरा। हमारे यहाँ ऐसा ही होता है। मां त इहो चयोमांसि त मां चयो पंहिंजो मुंहिंजी भाॼाई आहे भेण। तुम चुल्लू भर पानी में जाके डूब के मर जा। ज़ाल हूंदी तुंहिंजी, न हलंदसि मां तोसां। हल ॿाहिरि ॾेई साड़िया
किना बेअकुला चरिया ॼट कोने बीठो आहे मुंहिंजे मथां भाॼी माथो वठी अलाए छा ॻाल्हाइण जो फाल कोन प्रकार कोन हल तोखे बसि माफ़ी थो घुरम छाजी माफ़ी हया ही को गैरत ई न थई तो सां हलंदसि मां ॼट कोरा हया गजब बेइज्जती है। हिनखे मां ॾिसां थो बी हिकिड़ो मिंट तूड़े असांखे विड़ाए करे मोबाइल ॾिसे थो मोत बना तूं दिमाग़ तुंहिंजो फिरियो आहे छा ज़ाल हुई न तुंहिंजी छा जोड़े ज़ाली तूं मूंखे ॾिठो मुंहिंजी शादी थी पोइ वठी जो वञेसि पियो वठी जे वञेसि पियो पर भेण मां खे माण्हू न वठी वेंदो आहे अहिड़ा तव्हांखे फज़ीलत न आहे ॻाल्हाइण खां पहिरियों सचु था कयो त कंहिंजो भेण आहे मां आहे छा आहे ज़ाल छा चई आहे मुंहिंजो ज़ाल त तुंहिंजी आहे न तो चयो न मां कॾहिं चयो मां त चयो त ज़ाल निकिरी वियो वात मूं ते भॼे कावड़िजी वियो आहे वठी जो वञेसि पोइ वठी ज़ाल खे ईंदो मां हिते छो बीठो तूं असांजे दर ते हल तुंहिंजे छा वञे मुतबर कइजांइ अलाए किथां शादी कई आहे अलाए वसाया प्यार में असांखे मूंखे नंढे हूंदे फज़ीलत चवंदा बसि हाणे तूं भागनि भरी आहे न हा भागनि भरी तूं आई आहे त असांखे भाग आयो असांखे तव घुमियो आहे न हुते अथव कुतो बि घर में कोन भाग लॻो अथनि घर में सही तरीके सां विडियो मूंखे वणंदी थी हा हितो वीडियो थिए थी ख़तमु उम्मीद आहे तव्हांखे पसंदि आई हूंदी इलाही फनी इलाही मज़ेदार हुई खिली इलाही मज़ो आयो खिली असांजे पेट में ज़ोर पइजी वियो त पोइ बसि तव्हांखे अगरि असांजी वीडियो पसंदि आई हुजे अगरि लास्ट तक तव्हां ॾिठी हुजे त पोइ सब्सक्राइब करे पोइ वेंदा ऐं हिन वीडियो खे लाइक करना शेयर करना ऐं कमेंट करना असांखे ॿुधाईंदा तव्हांखे छा ॾिसणु पसंदि आहे मतिलबु कहिड़े क़िस्म जो वीडियो असां खणूं ऐं व्लॉग कयूं या बसि ईअं इन खे ई जारी रखूं त इहो बि असांखे लाज़मी ॿुधाईंदा त पोइ बसि इन सां गॾु असां तव्हां खां वठंदासीं इजाज़त पंहिंजे प्यारनि जो रखो ख़्यालु असांखे रखिणो आहे दुआउनि में यादि अल्लाह हाफ़िज़ बाबा टेक केयर